ठट्टो ठट्टो अॼु डिप्टी कमिश्नर ऑफिस जे अॻियां ऑल पाकिस्तान सिंध रेवेन्यू एम्प्लॉइज़ यूनियन एसोसिएशन जे वर्करनि ऑफिस खे तालाबंदी करे पंहिंजे जाइज़ मसइलनि खे हल करण लाइ परअमन एहतिजाज कयो। ख़बर मूजिबि DC ऑफिस ठट्टो जे अॻियां ऑल पाकिस्तान सिंध रेवेन्यू एम्प्लॉइज़ यूनियन एसोसिएशन जे वर्करनि सदर मोहम्मद इब्राहिम जी रहनुमाई में ऐं सईद रियाज़ शाह, नदीम मेमन, गुलशेर राइजो जी क़यादत में शानदार एहतिजाज कयो। उन्हनि ख़िताब दौरान मीडिया खे ॿुधायो त असांजा जाइज़ मसइला हल कया वञनि ऐं असांखे पघार में इज़ाफ़ो कयो वञे ऐं जेके कचा मुलाज़िम उन्हनि खे पको कयो वञे ऐं फ़ौती कोटा बहाल कई वञे। हिननि वधीक चयो त असां नंढा मुलाज़िम आहियूं, ड्यूटी बि सख़्ती सां कंदा आहियूं ऐं पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कंदा आहियूं ऐं सख़्ती सां ऑफिस वेंदा आहियूं। असांखे अलाउंस ऐं सुपरवाइज़िंग ऐं ॿियनि डिपार्टमेंट जे स्टाफ खे पको कयो वञे। असां सिंध गवर्नमेंट खां मुतालबो था करियूं त असांजा जाइज़ मसइला हल करे असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरा टीम सां गॾु मलक मंज़ूर, सोच TV ठट्टो।